हिन वक़्तु कहिड़े प्रोजेक्ट ते वधीक कमु हले पियो? हिन वक़्तु फ़िलहाल मां होस्टिंग थी कयां धरती टीवी ते, जेको ॿुधाई तव्हांखे जी। उहो बाक़ी हुन खां अलावा कुझु अहिड़ा ख़ासि प्रोजेक्ट न, बाक़ी हिकिड़ो जेको प्रोजेक्ट आहे जेको मुंहिंजो अचण वारो आहे, पर फ़िलहाल हुनखे तक़रीबन 2-3 मंथ लॻंदा, सो थोरो हुन में बिज़ी आहियां। ऐं हू थोरो सरप्राइज़ आहे। सरप्राइज़ आहे, सरप्राइज़ न ॿुधाइणु खपे। सरप्राइज़ ॿुधाइणु न खपे, जॾहिं अची वेंदो पोइ सभु ॾिसंदा। सही। सो हिन करे थोरो हिन में फ़िलहाल बिज़ी आहियां ऐं हिन करे हिन जेको ईद वारा प्रोजेक्ट हुया हुननि खे बि मूं थोरो साइड करे छॾियो। अच्छा, मतलब वो एतिरो अहम प्रोजेक्ट आहे? एतिरो अहम ईअं सम्झो त मुंहिंजी ज़िंदगी जी बिग अचीवमेंट आहे। लाइक ड्रीम्स कम ट्रू हाँ, ईअं ई आहे। सो मां सोचियो त हुनखे उन ते घणो कॉन्संट्रेट करणु खपे, हुनखे टाइम ॾियणु खपे। ऐं हिन ईद ते मां सभु प्रोजेक्ट्स जेके आहिनि, मूंखे इलाही ऑफर्स थियूं जीअं त थींदियूं आहिनि त ईद अचण वारी आहे, ईद वारा प्रोजेक्ट तव्हां कयो हे हो, त मां चयो फ़िलहाल सभु साइड ऐं उन प्रोजेक्ट ते फोकस करणो आहे। अच्छा, जॾहिं बि छोकिरियूं कंहिं शइ लाइ असीं करे वेहंदा आहियूं, हिकिड़ो एम ठाहे वेहंदा आहियूं त हीअ शइ असांखे करणी आहे या हीअ शइ हासिल करणी आहे, केतिरी मज़बूती सां छोकिरियूं उन शइ खे उन शइ ते बीह रहंदियूं आहिनि अड़िजी करे त न बसि असांखे हीअ करणी आहे? मां इहो ई सोचींदी आहियां त जेकॾहिं अगरि छोकिरियूं कंहिं शइ ते अड़िजी वञनि जी ऐं बीहजी वञनि त असांखे इहो कमु करिणो आहे, दुनिया जी को ताक़त हुननि खे हेॾे होॾे नथी करे सघे। तव्हांजो कोई वाक़ियो हुजे अहिड़ो, अगरि जेकी तव्हां शइ कई हुजे ऐं कोई एप्रिसिएशन मिली हुजे? अहिड़ा त खोड़ वाक़िया आहिनि, पर इलाही जॻहनि ते ईअं थियो आहे त अक्सर जेको आहे किथे तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह असांजी फील्ड में घणो करे हर जाइ ते माण्हुनि में हसद घणी हूंदी आहे, हिक ॿिए सां बुग्ज़ घणो रखंदा आहिनि। सो हुन जे हिसाब सां बि काफ़ी जॻहनि ते माण्हुनि जीअं मूंखे हटाइण जी कोशिशि कई, पर मां हारिजी वियमि। मां चयमि इहा जॻह, इहा सीट मुंहिंजी आहे, इहा जॻह मुंहिंजी आहे, इहो मुंहिंजो हक़ु आहे, मूंखे इहा शइ नाहे छॾणी। पोइ मां उहा शइ न छॾी त पोइ अल्हम्दुलिल्लाह मां अॼु बि हुते क़ाइमु आहियां। ऐं जेके माण्हू हटाइण पिया चाहिनि पोइ